नासिन ठारूशाह में मलेरिया विघे हिकु वधीक पीरसन औरत फौत थी वई। फौतुनि जो अंग वधी 53 थी वियो आहे। उन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर अलहदिनो सोलंकी। जी अलहदिनो सोलंकी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां। ठारूशाह ऐं उनजे भरपासे जे इलाइक़नि मां बरसातियुनि जो गंदो पाणी 3 महीननि जे गुज़रण बावजूदि नेकाल न थियण ऐं मच्छर मार स्प्रे न थियण सबबि मलेरिया ऐं डेंगीअ ते ज़ाब्तो न अची सघियो आहे, जंहिं सबबि अॼु ठारूशाह वेझो ॻोठ करीम ॾिनो ॾेराज में पीरसन औरत मिसमात हाजानी ॾेराज मलेरिया विघे नवाबशाह जे निजी अस्पताल में दम ॾेई छॾियो आहे। जॾहिं त मलेरिया विघे फौतुनि जो अंग वधी 53 थी वियो आहे ऐं 200 खां मथे ॿार औरतूं तोड़े मर्द मलेरिया गैस्ट्रो डेंगी बुखार सबबि खांगी अस्पतालुनि में ज़ेर इलाज आहिनि। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त सिहत खाते पारां ऐं DC नौशर फिरोज़ तरफ़ां वबाई बीमारियुनि ते ज़ाब्ते आणण लाइ के बि जोगा उपाउ न आहिनि वरिता विया। रोज़ानी जे बुनियाद ते केतिरियूं ई इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। जॾहिं त इलाइक़े वासियुनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं सेक्रेटरी हेल्थ खां मुतालबो कयो आहे त माहिर डॉक्टरनि जी टीम इलाइक़े में मुक़ररु कई वञे त जीअं मलेरिया डेंगी ऐं गैस्ट्रो ते ज़ाब्तो आणे सघिजे ऐं वधीक इंसानी जानियूं ज़ाया थियण खां बचाई वञनि। जी